त असां उहे कुझु नसीब माण्हू आहियूं जेके साईं जहिड़ा जेके मोहतरम असां सां गॾु असांखे कंहिं बि जो डपु कोन्हे को, का परवाह कान्हे का। साईं असां जेके दोस्त ॻाल्हि कई त असांजा मसइला जेके तमामु घणा आहिनि, पर हाणे फर्ज़ इहो थिए थो असांजी काबीना जेकॾहिं चूंडिजी आई आहे, मरकज़ी सदर आहे हुनजी काबीना आहे, जेकॾहिं उहे हल नथा कनि त छा भला असां हथ ते ॾेई वेही रहूं? केरु हल कंदो? उन्हनि जे मसइलनि खे हल करण लाइ त को खपे न था। ज़रूरी आहे त भला असां हथ ते ॾेई वेही रहूं। 20 तारीख़ ते जॾहिं असांजो हिननि खे इजलास घुराइणो हुयो, असां हिन शइ खे मुअख़र कयो। उन्हनि खे जॾहिं ख़बर पई त उहो 20 तारीख़ वारो बि हिननि खे करे छॾियो। लॉन्ग मार्च खां पोइ असांजो इहो हुयो त बाबा 22 तारीख़ ते असीं कयूं था। इन विच में ॿिए बि कोशिशि कनि था दोस्त, जेकॾहिं इन विच में वर्किंग कमेटी में इजलास थिए थो त असां हुन में भरपूर शिरकत करियूं आहे। पर पोइ हुननि जे दिलि में इहा शइ ई कान्हे त के मसइला हल थियनि। हू नथा चाहिनि। जेकॾहिं हू चाहिनि था त मसइला थींदा त पोइ दुकानदारी त बंदि थी वेंदी आहे। कीअं बायोमेट्रिक AIG खुलंदियूं, कीअं सिस्टम हलंदा, इहो दुकान बंदि थी वेंदो हुयो। पर हिकिड़ी शइ आउं सॼी संगत खे चवंदुसि साईं, इन शइ मां हथ कोन कढिबा, इन शइ खे खणिबो। इहे कोन्हे त बाबा ठीकु आहे त वर्किंग कमेटी नथा घुरायो, असीं मां करे वेही रहंदासीं। असीं हीअ शइ कंटिन्यू कंदासीं, असीं हुन शइ खे बि खणंदासीं।